क़ौमी झंडो हर मुल्क जी आज़ादी, ख़ुद मुख्तियारी, इत्तिहाद ऐं क़ौमी सञाणप जी अलामत हूंदो आहे। पाकिस्तान जो क़ौमी झंडो बि पंहिंजे अंदर हिकु अज़ीम तारीख़, फ़िक्र ऐं पैगाम समेटे थो। ही झंडो न रुगो हिकु कपिड़े जो टुकड़ो आहे, पर पाकिस्तान जे क़याम, मुसलमाननि जी जिद्दोजहद ऐं क़ौमी वहदत जो निशान आहे। जॾहिं बि ही झंडो फ़िज़ा में फड़के थो त उहो पाकिस्ताननि जे दिलनि में हुब्बुल वतनी, क़ुर्बानी ऐं इत्तिहाद जो जज़्बो ताज़ो करे थो। बरे सग़ीर में मुसलमाननि केतिरनि ई सालनि ताईं पंहिंजी अलॻि सुञाणप ऐं हक़नि लाइ जिद्दोजहद कई। 1906 में ऑल इंडिया मुस्लिम लीग जे क़याम खां पोइ मुसलमाननि जी सियासी तहरीक खे नई ताक़त मिली। उन दौर में मुस्लिम लीग हिकु साओ झंडो इस्तेमाल कंदी हुई, जंहिं ते अछो हिलाल ऐं सितारो मौजूद हूंदा हुआ। बाद में जॾहिं पाकिस्तान जे क़याम जो ख्वाब हक़ीक़त बणजण लॻो त उन झंडे खे बुनियाद बणाए क़ौमी झंडे जी नई डिज़ाइन तयारु कई वई। पाकिस्तान जो क़ौमी झंडो 11 अगस्त 1947 ते पाकिस्तान जी आइन साज़ असेंबली तरफ़ां बाज़ाब्ता तौर मंज़ूर कयो वियो। यह तारीख़ पाकिस्तान जी तारीख़ में वॾी अहमियत रखे थी, छाकाणि त आज़ादी खां सिर्फ़ 3 ॾींहं अॻु मुल्क जी क़ौमी सुञाणप जी हिन अहम अलामत खे सरकारी हैसियत ॾिनी वई। झंडे जी डिज़ाइन सैयद अमीरुद्दीन किदवाई तयारु कई, जंहिं मुस्लिम लीग जे झंडे खे बुनियाद बणाए उन में अछी अमूदी पट्टी शामिल कई, जेका पाकिस्तान जी मज़हबी अक़लियतुनि जी नुमाइंदगी करे। पाकिस्तान जो क़ौमी झंडो ॿिनि बुनियादी रंगनि ऐं ॿिनि अलामतुनि ते मुश्तमिल आहे, जिन मां हर हिकु जो पंहिंजो अलॻि मफ़हूम आहे। झंडे जो वॾो हिसो साए रंग जो आहे, जेको पाकिस्तान जी मुसलमान अक्सरियत, अमन, ख़ुशहाली ऐं इस्लामी रिवायतुनि जी अलामत आहे। झंडे जे खाॿे पासे मौजूद अछी पट्टी पाकिस्तान में रहंदड़ सभिनी मज़हबी अक़लियतुनि जी बराबरी, तहफ़्फ़ुज़, मज़हबी आज़ादी ऐं एहतराम जी नुमाइंदगी करे थी। झंडे ते मौजूद चंड तरक्की, वादवीज, उम्मीद ऐं रोशन मुस्तक़बिल जी अलामत आहे। चंड सां गॾु मौजूद 5 कुंडो सितारो इल्म, रोशनी, तरक्की, सचाई ऐं क़ौमी शऊर जी नुमाइंदगी करे थो। पाकिस्तान जो क़ौमी झंडो 14 अगस्त 1947 ते आज़ादी जे ॾींहुं सरकारी तौर पहिरियों भेरो फड़कायो वियो। उन ॾींहं सां गॾु पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते हिकु आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार इस्लामी रियासत तौर उभरियो ऐं क़ौमी झंडो उन आज़ादी जी ख़ुशी ऐं क़ौमी वक़ार जी अलामत बणिजी वियो। पाकिस्तान जो क़ौमी झंडो क़ौम खे क़ौमी इत्तिहाद ऐं यकजहती, मज़हबी रफ़ादारी ऐं बराबरी, अमन ऐं ख़ुशहाली, इल्म, तरक्की ऐं रोशन मुस्तक़बिल, आज़ादी जी हिफ़ाज़त ऐं क़ुर्बानी जे जज़्बे जो सबक़ ॾिए थो। ही झंडो हर पाकिस्तानी खे इहो अहसासु ॾियारींदो आहे त मुल्क जी तरक्की, सलामती ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी कमु करण जी क़ौमी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान में क़ौमी झंडे खे वॾी इज़त ऐं एहतराम सां ॾिठो वेंदो आहे। क़ौमी ॾींहुं ख़ासि तौर ते 14 अगस्त ऐं 23 मार्च ते सरकारी, तालीमी ऐं निजी इदारनि ते झंडो फड़कायो वेंदो आहे। पाकिस्तान जो क़ौमी झंडो रुगो हिकु क़ौमी निशान न, पर पाकिस्तान जी तारीख़, आज़ादी जी जिद्दोजहद, इस्लामी सुञाणप, क़ौमी इत्तिहाद ऐं रोशन मुस्तक़बिल जी उम्मीद जो अज़ीम इस्तारो आहे।